अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतनि जो मशहूरु फ़नकार शाहिद बाबर। मुझे बस खां चढ़ी ॻाल्हि वई आहे, मूं त कोशिश बि पूरी कई आहे। शाहिद बाबर केरु आहे? शाहिद बाबर कहिड़े शहर सां तालुक़ थो रखे? शाहिद बाबर फ़नकार थियण खां अॻु छा कंदो हो? शाहिद बाबर छो ऐं कीअं फ़नकार थियो? शाहिद बाबर खे सोशल मीडिया ज़रिए कंहिं बदनाम करायो? वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। सिंध जो पुराणो ऐं क़दीमी वक़्त जो फ़नकार शाहिद बाबर। शाहिद बाबर जो तालुक़ लाड़काने शहर सां आहे। थियण खां अॻु शाहिद बाबर जी शादी उन जे सौट सां थियल हुई। उन घरवारी खां शाहिद बाबर खे ॿ ॿार बि हुया। फ़नकार थियण खां अॻु हिकु तमामु ग़रीब इंसान हो। शाहिद बाबर कार वाश कंदो हो, मज़दूरी बि कयो ऐं उन खां बाद इलेक्ट्रीशियन जो कमु बि कंदो रहियो। शाहिद बाबर जी ग़रीबी ऐं लाचारी ॾिसी उन जी पहिरीं घरवारी अलहदगी हासिल कई ऐं उन खां बाद सलीम रज़ा कुंबर खां सिखिया वठी फ़नकारी शुरू कयई ऐं शाहिद बाबर जो हिकु गीत 2005 में काफ़ी मशहूरु थियो। उन गीत खां पोइ शाहिद बाबर खे माण्हू पूर्ण सुञाणींदा हुआ छो त ऑडियो कैसेट जो दौर हुयो। आहिस्ते आहिस्ते सोशल मीडिया जे ज़रिए शाहिद बाबर खे काफ़ी शोहरत मिली। शाहिद बाबर खे शाइर बहादुर सोलंकी जी शाइरी सिंध में शोहरत हासिल कराई ॾिनी। साल अॻु जल्दी तरक़ीअ जे चकर में फ़नकार शाहिद बाबर पंहिंजे दोस्त बहादुर सोलंकी जी ॻायल शाइरी में पैसा वठी ॿियनि जा नाला लॻाइण शुरू कयाई। यादि रहे त उन वक़्तु शाइर बहादुर सोलंकी कपिड़े जे दुकान ते कमु कंदो हो ऐं शाहिद बाबर मेंहं जे वाड़े ते कमु कंदो हो। हुन ॿिन्हिनि जी दोस्ती उन वक़्त खां हुई। बाद में मसइलो कोर्ट ते अचण बाद शाहिद बाबर बहादुर सोलंकीअ खां माज़रत कई, पर ॿिन्हिनि जी दोस्ती हमेशह लाइ ख़तम थी वई। फ़नकार शाहिद बाबर हिन वक़्तु एदरी मोहल्ला लाड़काने में रहे थो ऐं कुझु साल अॻु शाहिद बाबर जी सोशल मीडिया ज़रिए बदनाम करण जी ख़ूब कोशिश कई ऐं उहा कोशिश नाकाम बि थी। हिकु दफ़ो ॿीहर नई सिज जीअं उभरी रहियो आहे ऐं शाहिद बाबर जा नवां गाना पिणु मार्केट में अची रहिया आहिनि।